मौलाना फज़लुर रहमान साहब पहिरें ॾींहं खां वठी करे उन जो मौक़ुफ़ रहियो आहे त ही कटपतली हुकूमत जेका आहे, जेका झरलू हुकूमत आहे, जंहिंजो को मक़सदु कोन्हे, जंहिंजो को बि मतिलबु विजन न आहे। ही अवाम दुश्मन, मुल्क दुश्मन हुकूमत आहे जो तव्हां ॾिसो था पिया त ग़रीब जो जीअण जंजाल थी वियो आहे। ग़रीब खां ग़रीब तर थींदो पियो वञे, हिन हुकूमत में अमीर खां जेको अमीर आहे उहो अमीर तर थींदो पियो वञे। हिन हुकूमत सभ खां पहिरियों इहो हितां पाकिस्तान जे अवाम सां वाइदो कयो हो त असां ईंदासीं, महांगाई खे ख़तमु कंदासीं, अवाम खे अटो ॾेई सघी आहे, न असांखे लटो ॾेई सघी आहे, न असांखे घर ॾेई सघी आहे। चयो हूं त असां घर ॾींदासीं, उन जे उबतड़ उहो ग़रीब माण्हुनि जा घर जेको आहे ड्राहिनि था पिया। हुननि चयो त असां रोज़गार ॾींदासीं, हुननि माण्हुनि खे इदारनि मां फ़ारिग़ करे उन्हनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। हुननि चयो त असां महांगाई खे ख़तमु कंदासीं। अवां ॾिसो त अॻिली हुकूमत में तेल केतिरी क़ीमत ते पियो मिले, अटो केतिरी क़ीमत ते पियो मिले, ऐं जेको आहे गिहु केतिरी क़ीमत ते पियो मिले। अॼु डबल ते उहा शयूं जेको आहे महांग थी वियूं आहिनि। असां मुतालबो था कयूं आला इदारनि खां त हीउ जेको नाकाम वज़ीर आज़म तव्हां असांखे मेंटल वज़ीर आज़म ॾिनो आहे, इहो पंहिंजो घर खणी वञो। हिन असांजे अवाम जी जान छॾियो। असां मुल्क जी बका जी जंग लड़ी रहिया आहियूं क़ाइदे मिलत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान जी साहब जी क़यादत में। जेसिताईं जमीयत उलमा इस्लाम जो हिकु बि कारकुन ज़िंदा हूंदो